थोड़ी इन कमीने खे ॿधी छा कंदा? मां त चवां थो इनखे इते जो इते गोली हणी पूरो करियोसि। हिन असांखे जाम तंग कयो आहे। न सोट न, हथियार भरे कर। सोट छा तोखे हिन मथां रहम थो अचे या तूं इनखे बख़्श करे छॾींदे? सुट ना हिन जे मथां रहम अचे पियो ऐं ना ही मां हिनखे बख़्श कंदसि। हिन जी सज़ा सिर्फ़ मौत आहे। मौत, हिन जी मौत खे मां एॾो त इबरतनाक कंदुसि जो सॼी दुनिया जे लाइ सबक़ हूंदो। सुभाणे रसम सां ॿधी हिनखे सॼे ॻोठ में सर्कस कराईंदुसि। पोइ हिनखे अहिड़ी त इबरतनाक मौत ॾींदुसि जो पूरे ॻोठ वारनि जे लाइ इबरत जो निशानो बणिजी वेंदो। तमामु सुठो फ़ैसिलो आहे चाकर खान। राति जी ऊंदाही जो मौत हिनखे दिलेराइप जो लक़ब ॾियारे सघे थी, पर जॾहिं सॼो ॻोठु ॾिसंदो त जाबर हथियार फिटी करे सॼे ॻोठनि में डुकंदे डुकंदे पकड़ियो वियो आहे, जंहिंखे जाबर ख़ान चवंदा हुआ हिन जा चमचा। सो गिदड़ जी मौत मुआ। अॼु राति हिनखे बंदि कयो, सुभाणे हिनखे इबरत जो निशान बणाईंदासीं। बाबा राति सोट पकड़जी पियो आहे। अॼु सोट खे चौराहे ते बीहारे ऐं उनखे गोली हई वेंदी ऐं ख़बर थी रहे चाकर खान कहिड़ो ऐलान कयो आहे। चवे थो त को बि मर्द घर में न वेहे, सभु चौराहे ते निकिरी अचो ऐं जाबिर जो अंजाम ॾिसो। पुट जाबिर केॾो बि ज़ालिम हुजे पर मुंहिंजे भाउ जो पुटु आहे। मां हुनखे पंहिंजे अखियुनि मरंदे ॾिसी नथो सघां। जाबिर खे कहिड़ी ज़रूरत हुई परावा माण्हू वठी अची ॻोठ मथां हमिलो कयईं? अमाणे सोट जाबिर मुंहिंजे मथां समूरो इल्ज़ाम आणंदो ऐं चवंदो त सिकू तो गद्दारी कई आहे, तॾहिं मां पकड़जी पियो आहियां। जाबिर तो मां कहिड़ी मदद जी उम्मीद रखी हुई? जाबिर खे इहो शक हुयो त जंहिं वक़्तु बि ॻोठ में मां दाख़िल थींदुसि न त घेरे में अची वेंदुसि। उन जे करे हुन मूंखे चयो हुयो त मां अंदरे अंदरियां सावल वारनि ते हमिलो कयां। सुठो थियो पुट, सुठो थियो जो तूं सावल वारनि जे मथां गोलियूं न हलायूं। उते तुंहिंजी भेण ॾिनल आहे, तूं जेकॾहिं हिक खे मारे हा न त तुंहिंजी भेण खे ज़िंदा कोन छॾींदा। सभु लिखे जा लेख आहिनि अमां। सोट जाबिर जो वक़्तु हाणे पूरो थी वियो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।